अस्सलाम वालेकुम नाज़रीन, शोबिज़ अफेयर के एक नए एपिसोड सां गॾु मां आहियां जो मेज़बान ताहिर आहे। शोबिज़ अफेयर में हर हफ़्ते एक ख़ासि महिमान असांजो महिमान हूंदो आहे जंहिंसां असां कंदा आहियूं हुनजी फ़नी ज़िंदगी जे हवाले सां ऐं हुनजी ज़िंदगी जे हवाले ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां कुझु ख़ासि कचहरी। अॼोकी जेकी असांजी महिमान आहे सिंधी शोबिज़ में तमामु वॾो नालो ऐं फ़न अदब सां मुंहिंजो तालुक़ु शायदि हुजे ऐं आहे अदाकारा। अस्सलाम वालेकुम आसमा साहिबा, कीअं आहियो तव्हां? मां ठीकु आहियां सर, तव्हां छा पियो थिए अॼुकल्ह? सर बसि कुझु रिकॉर्डिंग्स, कुझु घर खे टाइम। अच्छा, रिकॉर्डिंग वधीक थींदी आहे या घर खे टाइम वधीक? घर खे टाइम वधीक ॾींदी आहियां। घर खे टाइम जी। वधीक। अच्छा, कीअं आहियो तव्हां शोबिज़ में? मां त इहो हादसो चई सघां थी पंहिंजी ज़िंदगी कीअं जो। हादसो ॿुधायो? असल में हिकिड़ी हादसो प्राइवेट ट्रक जो चिंची त कोन हो? इहे हादसा अञा नॉर्मल हूंदा आहिनि, माण्हू बची वॾो वेंदो आहे। हादसो? उहो अञा वॾो हादसो अच्छा। जेको हिन वक़्तु मां मौजूदु आहियां। जी जी। बसि अचानक सां हिकिड़ी का रिकॉर्डिंग हले पई, प्राइवेट का फिल्म हुई, उते मां ॾिसणु वई हुयसि त शूटिंग कीअं थींदी आहे, अदाकार कीअं साम्हूं लॻंदा आहिनि। बसि पोइ कंहिं चयो त तव्हां हितां साम्हूं घुमंदा अचो ऐं मूंखे न हुई ख़बर त हीअं थियण सां को मां टीवी ते ईंदसि ऐं हीअ मुंहिंजी का रिकॉर्डिंग थिए थी। बसि पोइ अची वियसि शोबिज़ में। पोइ तव्हांजे घर वारनि एतिराज़ु कोन कयो त? एतिराज़ त हाणे ज़ाहिरी आहे, ख़ासि करे मीडिया जे माण्हुनि ते तमामु घणो थींदो आहे। पोइ कीअं फेस कयो हुनखे तव्हां? फेस ॾाढो ॾुखियो कयुमि, इलाही मसइला थिया तमामु घणा, फैमिली ख़ानदान जे हिसाब सां, छो त परे परे ताईं हिन फील्ड सां कंहिंजो तालुक़ु न आहे मुंहिंजे ख़ानदान में। अच्छा। मां हिकिड़ी आहियां जेको हिन फील्ड में क़दम रखियमि। मीडिया में अचण जो सभ खां वॾो नुक़सानु आसमा भुट्टो खे कहिड़ो थियो? पंहिंजा इलाही परे थी विया। केतिरो परे थी विया? शायदि मरण घड़ीअ ताईं मुंहुं न ॾिसनि। पोइ हुनखे वेझो आणण जी तव्हां कोशिशि न कई? हा, तमामु घणी कई, छो त ग़लतियूं त हर इंसान खां थींदियूं आहिनि, मूंखां बि थी वियूं। कोशिशि वॾी कयमि पर बसि नाकाम ई वियमि। तव्हां कोशिशि खे कामयाबी में बदिलाइण जा मज़ीद कोशिशि कबी आहे, हर मुमकिन कोशिशि कबी आहे। जॾहिं चइनी पासनि खां दरवाज़ा बंदि थी वञनि न त माण्हू हार मञी वेही रहंदो आहे, वधीक कोशिशि न कंदो आहे। पोइ इहो हूंदो आहे त वधीक कोशिशि करणु ॿिए कंहिंखे आज़ारणु आहे, पोइ बहितर आहे माण्हू उन कोशिशि खे ख़तमु करे छॾे। आसमा, तव्हांजी ज़िंदगी जो दर्दनाक तरीन लम्हो कहिड़ो हुयो? हाणे इहो त इलाही ॾुखियो सुवालु थी वियो। खोड़ ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ो लम्हो? इलाही आहिनि। माना अहिड़ो लम्हो जंहिंखे यादि करे अॼु बि आसमा जी अखियुनि में पाणी अची वेंदो हुजे? इल्ज़ाम मूं ते लॻंदा आहिनि, जेके पंहिंजा रिश्ता परे थी विया आहिनि। पोइ जॾहिं बि का शादी गमी थींदी आहे त इहो ॿुधण लाइ मिलंदो आहे त तूं न अचे हा हिन ड्रामनि में, त शायदि अॼु पंहिंजा असां सां गॾु हुजनि हा। सही। वॾो ख़तरनाक इल्ज़ाम आहे इहो त। आख़िर कंहिं नियाणीअ जो रिश्तो बि थींदो आहे, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त उन्हनि जी छोकिरी हिन ई ख़ानदान जी ड्रामा थी करे, शायदि उन्हनि जा बि इल्ज़ाम मूं ते ईंदा। पोइ कीअं फेस कंदा आहियो? माशाल्लाह तव्हां पॉपुलर आहियो, अलाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे, हिननि शयुनि खे नथा ॾिसनि? किथे किथे ज़हन सोच हर कंहिंजी पंहिंजी आहे, नथा चई सघूं कुझु। कहिड़ा वेझा रिश्ता आहिनि जेके तव्हां सां नाराज़ आहिनि? वेझा तव्हां छा था सम्झो, कहिड़ा हूंदा? माउ पीउ, भाउ भेण, मामा चाचा, बसि इहे टोटल नाराज़ आहे? बसि माउ पीउ खे छॾे, भाइर भेनरुनि खे छॾे सभु नाराज़ आहिनि? सभु। पोइ तव्हांजे माउ पीउ तव्हां सां कोशिशि न कई परचाउ जी? तमामु घणी कई, बसि उहे वीचारा बि मुंहिंजे करे उन्हनि खां परे थी विया। ज़ाहिर मां उन्हनि जी न्याणी आहियां, उन्हनि मूंखे ई अहमियत ॾिनी त हाणे तूं असांजो बचो आहे, असांखे तोसां गुज़ारिणो आहे, तोखे असां सां गुज़ारिणो आहे। हू असांखे सम्झंदा त असांजी ख़ुशियुनि में गम में शरीक थींदा, न सम्झंदा त बिस्मिल्लाह असां ख़ुशि आहियूं।
जीअं त तव्हां ॿुधायो त फैमिली प्रॉब्लम्स थिया थींदा रहंदा आहिनि शोबिज़ में। असांजे माशरे में छोकिरी जो घरां खां निकिरणु इलाही ॾुखियो अमल आहे ऐं उनखे ॾाढो मायूब सम्झियो वेंदो आहे। ऐं के त घर अहिड़ा आहिनि जिन जो सर्वाइवल इहो हूंदो आहे त उन छोकिरियूं कमु कंदियूं आहिनि। मर्द न आहे त छोकिरी कमु त करिणो आहे न, सभु ज़िंदा रहण जे लाइ खाइणो आहे पीअणो आहे। बिल्कुलु। पोइ उन जे लाइ नथा तव्हां हिकु मोटिवेशनल स्टोरी आहे तव्हांजी, त तव्हां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ फ़ैसिला तव्हां पाण कया आहिनि। पाण कया आहिनि फ़ैसिला, पर कॾहिं कॾहिं कुझु सर अहिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि जेको माण्हू पहिरियां त फ़ैसिला करे छॾींदो आहे पर बाद में तमामु घणो पछताईंदो आहे। ख़मियाज़ो उन्हनि जो जेको आहे। हा, फ़ैसिला उहे बहितर आहिनि जेके सलाह सवाब सां कया वञनि। सही। ज़िंदगी जी पहिरीं ग़लती तव्हांजी कहिड़ी हुई? बसि इहा ई हुई। इहा ई पहिरीं ग़लती हुई? पहिरीं ग़लती इहा ई। पोइ इन ग़लती खे सुधारण जे लाइ अॼु को पैगाम ॾियणु चाहींदो उन्हनि पंहिंजनि खे? यकीनन हू तव्हांजो हिकु गुफ़्तगू ॿुधंदा हूंदा। बसि मां इहा ई चवंदसि, ऐं मूंखे इहा शइ ॾाढो आज़ार ईंदी आहे त मां कोई ग़लति कमु नाहे कयो। चलो हिकिड़ो अचानक सां मां अची वियसि हिन फील्ड में, कोई बि इदारो ख़राबु नाहे हूंदो। असांजे पंहिंजे मथां ज़िमेदारी आहे त असां हुते कीअं था उथूं वेहूं। सही ॻाल्हि आहे। ऐं ग़लतियुनि जो हर इंसानु घर आहे। मूंखां बि ग़लती थी वई। ग़लती गुनाह में फ़र्क़ु आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बसि इहो आहे त मुंहिंजी सज़ा मुंहिंजी ग़लतीअ जी जेकॾहिं चाचा मामा सम्झनि था त जेके मुंहिंजे ख़ानदान जूं ॿियूं नियाणियूं आहिनि, सोटियूं मासातियूं, भेनर बि चई सघां थी, बिल्कुलु, माना उन्हनि खे सज़ा न ॾिनी वञे। अगरि सुठी जॻह ते उनजा रिश्ता था थियनि या घर अचण वञण खां नफ़रत था कनि त मुंहिंजे करे न कनि। अगरि शिकवा शिकायत अथनि त बसि मूंखां ई कनि, ॿियनि खां न कनि। माना तव्हांजो हुन शोबिज़ में तव्हांजे शोबिज़ में जेके अचण जो सभ खां वॾो नुक़सानु इहो थियो त तव्हांजा पंहिंजा परे थी विया, खाइण पीअण मरणे पिणणे भत बिरादर सभु ख़तमु थी वियो। सभु। पोइ जॾहिं तव्हांजी फैमिली में का शादी थींदी आहे, का गमी थींदी आहे, पोइ उन में तव्हां न बि वञी सघंदा हूंदव? न वञी सघंदा। त पोइ ही केतिरी तकलीफ़ थींदी हूंदी हुन महिल तव्हांखे? हा, थींदी त आहे, ज़ाहिर आहे। केरु न चाहींदो, पंहिंजनि सां गॾु आहे न, केरु न चाहींदो त पंहिंजनि जी ख़ुशियुनि में शरीक थियूं। इंतज़ारु हूंदो आहे न त मासात जी शादी थिए, सोट जी शादी थिए, सभु हिकु जहिड़ा कपिड़ा पायूं, झुमरियूं कयूं, सेहरा ॻायूं, पर असां त परे आहियूं हिन सभिनी खां। इलाही तकलीफ़ थी तव्हांजी इन ॻाल्हि खे ॿुधी। शोबिज़ में खोड़ सारा किरदार तव्हां कया, ठीकु आहे, ऐं तव्हां वर्सटाइल अदाकार आहियो। कोई ज़िंदगी जो अहिड़ो किरदारु जेको करण जी ईअं ख़्वाहिश हुजे त इहो किरदारु मां कयां त ॾाढो भलो कंदुसि? हा सर, मूंखे अंधीअ जो किरदारु करण जो तमामु घणो शौक़ु आहे। मां ॾिसणु चाहियां थी उहो कैरेक्टर करे, ऐं कुझु राइटर एॾा ज़बरदस्त असांजी हिन सिंध पाकिस्तान में मौजूदु आहिनि। मां ॾिसणु चाहियां थी त उन जी नाबीन छोकिरीअ जी ज़िंदगी कीअं आहे ऐं माण्हुनि खे कीअं थी फेस करे, उन सां कहिड़ा मसइला मसाइल था अचनि, मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश आहे। हालांकि हुन जेके तव्हां सां नाराज़ आहिनि उन्हनि खे सोचणु खपे त हीअ छोकिरी कमु पई करे, सर्वाइवल पई करे पंहिंजो, ऐं मर्दनि जे माशरे में मर्द थी करे कमु पई करे। छा मर्दनि जे माशरे में मर्द थी कमु करिणो पवंदो छोकिरी खे? बिल्कुलु सर, बिल्कुलु। त इन ते तव्हांखे ते फ़ख़्रु करणु खपे हुननि खे, हिकु बहादुर छोकिरी आहे। कुझु माण्हू कननि जा ॾाढा कचा हूंदा आहिनि। सही। चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं अखियुनि ॾिठी ॻाल्हि बि कूड़ी हूंदी आहे। बिल्कुलु, इन में कोई शक न। पर असांजे ख़ानदान में अहिड़ा माण्हू तमामु घणा आहिनि जेके ॿुधल ॻाल्हियुनि ते गौर कनि ऐं ॿुधल ॻाल्हियूं अॻिते पहुचाइनि। असां कहिड़े क़िस्म जा माण्हू बिल्कुलु पसंदि न आहिनि तव्हां? जेके मुंहं ते तमामु घणी ख़ुशामद कनि, मुंहं ते तव्हां सां ॾाढो सुठे तरीक़े सां पेश अचनि ऐं तव्हांजे पोयां वञी करे तव्हांजी गिलाऊं कनि, छो त ॻाल्हि कंहिंजी बि लिकंदी न आहे, ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी आहे। पोइ मां हमेशह इहो ई चाहींदी आहियां त जेकॾहिं मूंखां शिकायत आहे, मां बुरी आहियां या मूं में का कमी आहे, हर इंसान में हूंदी आहे, मूंखे साम्हूं चओ। ऐं सुठो दोस्त उहो आहे जेको साम्हूं तव्हांजी खामी ज़ाहिर करे ऐं मां कोशिशि कंदसि त मां सुधारियां। पर पुठि मुंहिंजे लाइ न चओ, मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। अच्छा, तव्हांजे साम्हूं जेकॾहिं अची
कूड़ ॻाल्हाईंदो हुजे को माण्हू ऐं तव्हांखे ख़बर हुजे त कूड़ ॻाल्हाए रहियो आहे पोइ कीअं फेस कंदा हुनखे? उनजी हा में उन वक़्तु हा मिलाईंदी आहियां। मूंखे ख़बर आहे त हाणे कूड़ ॻाल्हाए थो, पोइ थोरो घणो मां चवंदी आहियां त शकी नथा थियो। ब्रेक वठूं था? पोइ जवाबु मिलंदो आहे त हा थियूं था मां चयो पोइ बि नथा सुधरो। ब्रेक खां पोइ आसमा भुट्टो साहिब असां सां गॾु आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार आसमा भुट्टो साहिब असां सां गॾु आहे। जी आसमा, शादी जी ख़्वाहिश हर छोकिरी जी हूंदी आहे, तव्हां केसि ताईं शादी करण जो इरादो आहे? ख़्वाहिश त मुंहिंजी बि आहे, पर मां इहो फ़ैसिलो पंहिंजे माउ पीउ खे ॾिनो आहे। उहे कंदा आहिनि फ़ैसिलो? ॾिनो छा, पर हक़ त उन्हनि जो ई आहे, उन्हनि जो ई आहे असांजे मथां। पर मां चाहियां थी त इहा ख़ुशी उन्हनि खे नसीबु थिए, उहो पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कराइनि। तव्हांजी जेकॾहिं चॉइस हुजे त कहिड़े क़िस्म जो माण्हू तव्हां पसंदि कंदा? छा चवां, चॉइस हूंदी आहे न, सिधो सचो हुजे। मां नथी चाहियां त अमीर हुजे, ख़ुशि रखे, बसि मूंखे ख़ुशि रखे ऐं घर जे अंदरि मूंखे विहारे, खिलाए, खाराए ऐं खिलाए ऐं खिलाए, ऐं मूंखे ॿाहिरि वञी कमाइणो न पए। जेको खिलाइण जे लाइ त बहितरीनु आहे, पोइ या गामू आहे, अलीगुल आहे, सोराब न न अहिड़ा न हुजनि जेके तव्हां खिलाईंदा उन्हनि सां, माना इन चई न मां कंहिंसां शादी करणी पए सर मां सॼी ज़िंदगी इंतिखाब कंदो, सोराब, अलीगुल, गामू या असगर खोसा। सर मां सॼी ज़िंदगी कुंवारी हूंदसि। उन चई न कंहिंखे बि? सर कंहिंखे न। छो? सर बसि मां नथी करे सघां। चई मूंखे ख़ुशि रखनि, मूंखे खिलाइनि, इन खां वधीक कहिड़ो ख़ुशि रखंदा? सर थी सघे थो खिलाए खिलाए मूंखे मारे छॾनि। न एॾो न खिलाईंदा, मूंखे ई नथा खिलाइनि एॾो। ॾाढा सुठा आहिनि, पर हुननि जी शादी त थियल आहे न। सर कहिड़े क़िस्म जो चए? सुठो हुजे, सिधो हुजे, सचो हुजे, घणो कूड़ न ॻाल्हाए। थोरो त ॻाल्हाए न। हा थोरो ॻाल्हाए, थोरो जमूरी हक़ आहे। अच्छा, थोरो ॻाल्हाए भले, बसि सिधो सचो हुजे। चलो हे सभु शयूं हुन में हुजनि, पर सफ़ा ग़रीब हुजे। सफ़ा ग़रीब सर हाणे एतिरो त हुजे जो मूंखे घर अंदरि त खाराए। हल खाराइण जेतिरो हुजे, पर अयाशी न कराए सघंदे। अयाशी बसि इहो त थोरो घणो करे ॿाहिरि घुमाइण वठी हले, छो त सर मां खाइण जी तमामु घणी शौक़ीन लॻे मां खाइण खां सवाइ नथी रही सघां। खाइण में कहिड़ी शइ पसंदि आहे? फास्ट फूड। फास्ट फूड या टोटल फास्ट? सर मुंहिंजे वात में पाणी थो अचे। मूंखे गोला कबाब ॾाढा वणंदा आहिनि। गोला कबाब, अच्छा। तक़रीबन तव्हांजा जेके ड्रामा आहिनि उहे ॿाहिराड़ी बेस्ड वधीक आहिनि। जी। पोइ उते त फास्ट फूड एॾो न मिलंदो आहे। हा नाहे मिलंदो, पर माशाल्लाह सां जेके डायरेक्टर आहिनि उन फैमिली में राइश हूंदी आहे, पोइ काथे काथे इहे शयूं अवेलेबल हूंदियूं आहिनि त मिली वेंदियूं आहिनि, अगरि न हूंदियूं आहिनि त पोइ बसि ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारे। कहिड़ो डायरेक्टर सभु खां वधीक ख़्यालु रखंदो आहे तव्हांजे खाइण पीअण जो, जीअं तोखे मोटो कयो? न डायरेक्टर मोटो न आहे कयो न, या वधीक मूंखे सनो कंदा आहिनि। न जेको खाराईंदो पीआरींदो वधीक हुजे। सर तमामु घणो ख़्यालु खाइण पीअण जो माशाल्लाह ॾाढा सभु सुठा आहिनि। ऐं हुसैन शेख उहो माना मूंखे फुल परमिशन ॾींदो आहे त अस्मा जेका तुंहिंजी दिलि चए न तूं उहो खा, भले रिकॉर्डिंग मां थोरी देरि लाइ बंदि थो करे छॾियां, तूं खा। मुनीर सियाल बि आहे, ज़फ़र खोखर बि आहे, काफ़ी माण्हू आहिनि अहिड़ा। कहिड़ो डायरेक्टर आहे कंजूस आहे खाराइण पीआरण? कंजूस आहे? ॾाढा ॾुखिया सवाल था कयो। तव्हां चाहियो था उहो मूंखे ॿीहर ड्रामे में कास्ट न करे। कास्ट कंदो, पर ख़बर त पए न, तूं एतिरी ख़बर आहे कंजूस जी ख़बर पए। खोड़ काफ़ी आहिनि, खोड़ मां पाण ॾाढो कंजूस आहियां खाराइण पीआरण। काफ़ी आहिनि। न हिकु ॿ नाला ॿुधायो। सर मां नथी ॿुधाए सघां न, जहिड़ो थी पवंदो। न कोन थींदो, बसि जहिड़ो न कजो, मिड़ई ॻाल्हि था कयूं। चए थो मां छा चवां हाणे मां। ख़ालिद शाह कीअं? ॾाढो सुठो। ख़ालिद शाह, मां चवंदी ख़ालिद शाह जहिड़ो त को माण्हू ई न आहे।
ॾाढो सुठो माण्हू ई उन जहिड़ो न आहे बराबरि उन जे कोई माण्हू ई न आहे न सर ईअं नथी चवां ॾाढो सुठो आहे ॾाढो सुठो अच्छा कहिड़ी ख़्वाहिश आहे आसमान भुट्टो जी जेके अञा ताईं पूरी न आहे थी मां पंहिंजी फैमिलीअ सां गॾु अधु मुंहिंजी फैमिली उमिरो करे आई आहे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजी अमड़ सां गॾु वञा ऐं पंहिंजी ग़लतियुनि जो अज़ालो करे अचां ऐं मां मदीने थी अचां मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश आहे अलाह तुंहिंजी नेक ख़्वाहिश पूरी करे आमीन कहिड़ो डायरेक्टर आहे जेको ॾिठे न वणंदो आहे हिकिड़ो त आयो अथई ॾिठे न आहे वणंदो मां ॾिसी वठां आयो अथई न खोड़नि बसि आहिनि ॿ टे आहिनि अहिड़ा माण्हू जेके मूंखे ॾिठे न आहिनि वणंदा कहिड़ा कहिड़ा न जॾहिं वणनि ई नथा त नालो छो खणा कहिड़ा कहिड़ा कया हिकिड़ो ई कयो कहिड़ो प्रोजेक्ट KTN ते हिकिड़ो कयो कंहिं चैनल ते पर बसि कहिड़ो प्रोजेक्ट हुयो कॉमेडी हिकिड़ो हुयो प्रोजेक्ट कॉमेडी हुयो डायरेक्टर बिल्कुलु न वणंदो आहे सफ़ा न वणंदो प्रोजेक्ट हुन सां कीअं कयो तव्हां ग़लती हुई प्रोजेक्ट त कयोसीं हाणे मुंहिंजो ॾुखियो सुखियो भला निभायूं पर इहो हूंदो त आख़िरी हूंदो तोभां थी वई कहिड़ी ॻाल्हि बिल्कुलु नापसंदि आहे तुंहिंजी पसंदि न आई पसंदि न आई इहो हुयो त हू माना जेको न हद खां वधीक पाण खे सम्झणु मतिलबु मां हीअं मां हूअं मां हीअं भई जेको बि तूं ओवर कॉन्फिडेंट हरूभरू छो सही कहिड़ो अदाकार वधीक पसंदि आहे जंहिंसां गॾु उहो दिलि चवंदी आहे त यार हे मुंहिंजो अपोज़िट हुजे त मूंखे ॾाढी ख़्वाहिश आहे फ़ारूक भुट्टो ऐं हैदर कादरी ऐं पंहिंजो अब्बास गुल बि ॾाढो सुठो आहे पर इहे टई ॾाढा ज़बरदस्त कहिड़ो हीरो आहे जेको जंहिंसां प्यारी न हुजे मुंहिंजे साम्हूं त बहितर आहे मज़ो नथो अचे इंसान एक्टिंग मां अहिड़ो त कोई कोन्हे जंहिंसां मुंहिंजी इहा सोच थी हुजे त मां हिन सां कमु न कयां साम्हूं न अचे म्यूज़िक जो केॾो शौक़ु आहे तव्हांखे माहौल जे हिसाब सां मूड जे हिसाब मां कॾहिं उदास मूड में कहिड़े क़िस्म जा गाना ॿुधंदा आहियो तमामु दुख जा गाना कहिड़ो हिकिड़ो मां ॾाढो शमन मीराली असांजी सिंध जो पाकिस्तान में बि ॾाढो ॿुधो थो वञे हुनजो हिकिड़ो गानो मूंखे ॾाढो वणंदो आहे कहिड़ो तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थींदो इहो ॻाईंदा बि आहियो तव्हां थोरो 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 ॿुधाईंदा असां ॿुधंदासीं सर हाणे अदाकारनि खां फ़नकारी था करायो हा न उहो तो कमु कराईंदो आहियां हमेशह ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थींदो कोई कंहिं लाइ मरी नाहे वेंदो है ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थींदो यार ॾुख थींदो तव्हांजी कामयाबियुनि जे पोयां कंहिंजो हथ आहे मुंहिंजी अमड़ जो उन मूंखे तमामु मर्द कहिड़े जो हथ आहे मर्द त कंहिंजो बि हथ न इंट्रोड्यूस तव्हां कंहिं करायो शोबे में ख़ालिद शाह ख़ालिद शाह ऐं अज़ीज़ सांगी ख़ालिद शाह अज़ीज़ सांगी जी ॿिन्हिनि गॾिजी तव्हांखे इंट्रोड्यूस करायो हिकिड़े चैनल ते अज़ीज़ सांगी साहब ऐं जेको हिकिड़ो ॿियो चैनल ऐं काफ़ी डायरेक्टरनि सां पहिरीं अपीयरेंस तव्हांजी कहिड़ी हुई पहिरीं अपीयरेंस माना पहिरियों ड्रामो कहिड़ो ड्रामो न हुयो मुंहिंजो पहिरियों पहिरीं मुंहिंजी हिकिड़ी टेलीफिल्म हुई पहिरीं ख़ान बलोच हुन नालो हुयो पहिरीं फिल्म हुई उहा ठाही हुई मौलादात जतोई जंहिंमें असद कुरैशी साहब रूबी अली ॿिया टे इहे सभु हुया कहिड़े चैनल ते आवाज़ जे लाइ जी आवाज़ ते मौलादात जो घणो कमु हुते अच्छा कहिड़ो ज़िंदगी जो माण्हुनि जो रवैयो आहे जेको ॾिसी बिल्कुलु दिलि आज़ादु थींदी आहे जॾहिं मुंहिंजे अॻियां पाण खे सम्झंदा आहिनि ऐं मूंखे घटि सम्झंदा आहिनि पाण खे सम्झंदा आहिनि त असां वधीक आहियूं हीअ कुझु बि न आहे पोइ ॾुख थींदो आहे इलाही छोकिरियूं हिक ॿिए तां सड़ंदियूं आहिनि फितरी अमल आहे थींदो आहे इहो तव्हां कहिड़ी छोकिरी ते सड़ंदा आहियो न मां सड़ंदी न आहियां मां अॼु ताईं कंहिं ते बि न आहियां सड़ंदी मूंखे ख़बर हूंदी आहे त हीअ मुंहिंजे लाइ ग़लति थी ॻाल्हाए हीअ मूं ते सड़े थी तॾहिं बि मां हुन सां साम्हूं मुलाक़ात करे ॻाल्हाए हुनखे इहो फील कराईंदी आहियां त मां अहिड़ी न आहियां जहिड़ो तूं सोचें थी मुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे मथां कहिड़ी छोकिरियूं सड़नि हाणे इहा उन्हनि खे ई ख़बर न तोखे बि ख़बर हूंदी इहा ॻाल्हि लिखण जहिड़ी आहे ई कोन बसि हाणे तव्हां बि ॿुधो हूंदो हेॾा होॾा मिड़ई कीअं गिला कई खोड़नि आहिनि न हा खोड़ मसाला सां ख़ुशि माण्हुनि खे त ख़बर पए न कहिड़ियूं आहिनि
जेके बि आहिनि हुजनि भले अच्छा, सड़ा। कहिड़ी अदाकारा आहे हिन मौजूदा हालात में जंहिंसां चओ था त मां हुन जे मुक़ाबले में आहियां? न मुक़ाबले में त न आहियां, बसि गॾिजी सॾिजी कमु कयूं था। हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजे कमु करण जो तरीक़ो आहे। न उहो त बराबरि बिल्कुलु नथी टॉप सम्झां। 5 जेकॾहिं अदाकाराउनि जी लिस्ट ठाहियो, मां पाण खे आख़िर में ई सम्झंदसि। 5 नंबर ते तव्हां पाण आख़िर में मां न ब्रेक वठूं? बिल्कुलु सर। ब्रेक खां पोइ मज़ीद ॻाल्हाईसीं। नाज़िन, आसमा भुट्टो असां सां गॾु आहे। वठूं था ब्रेक, मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार आसमा भुट्टो असां सां गॾु आहे। जी आसमा, अटकल घणा ड्रामा करे चुका आहियो? काफ़ी कया आहिनि सर। अंदाज़न 100, 200, 150, 500, 1000, 5000, न 50,000, लख, न लॻभॻि 100 ताईं करे। 100 ड्रामा करे लॻभॻि चुका 100 जे है। अंदरि। सूप घणा सी? सूप सीरियल घणा कया? 30 या कुछ 35 माशाल्लाह। लगभग। अच्छा, अक्सर ख़ासि तौर ते फीमेल एक्ट्रेसिस जा पैसा डायरेक्टर खाई वेंदा आहिनि। छा तव्हांजा पैसा कुझु डायरेक्टर खाधा? कुझु न हुया। हिकिड़ो ई हुयो माण्हू जेको पैसा त खाई वियो, पर हू पाण बि वञी किथे कंहिं हुनखे खाई छॾियो, गुम थी वियो। गुम थी वियो। सही। थर जो हिकिड़ो ड्रामो कयोसीं, प्रोजेक्ट ॾाढो सुठो हुयो। ऐं मुंहिंजा न, बल्कि उन डायरेक्टर उन ई ड्रामे जो जेके कुझु एक्ट्रेस आर्टिस्ट हुया उन्हनि जा पैसा तक़रीबन खाई सभिनि जा पैसा उहो खाई वियो। छॾिया। हा बिल्कुलु सर। पोइ ॾिसो, जेकॾहिं शोबिज़ जा पैसा जेके डायरेक्टर खाइनि था, पोइ नेक्स्ट टाइम त कमु न करे सघंदा न। हा, नेक्स्ट टाइम कम बि, पर जेसीं ताईं मालिकनि ताईं, इदारे जे मालिकनि ताईं ॻाल्हि पहुचे थी, त मुंहिंजे ख़्याल में उन माण्हू खे उहे बि एक्सेप्ट कोन था कनि। सही सही। उनखे उहे बि कढी था छॾनि। अच्छा, जीअं त सुहेल असां सुवाल कयो शादी जो, त हिते हाणे 3 रिश्ता अवेलेबल आहिनि। अच्छा। ठीकु आहे। गामू, अलीगुल ऐं सोराब। सोराब खां त कोन पुछी सघियुसि, बिज़ी हुयो। सही। बाक़ी अलीगुल बि हा करे वियो आहे, गामू बि हा करे वियो आहे। हाणे ॿिन्हिनि मां तोखे इंतख़ाब करिणो आहे, कंहिंजो कंदे? सर मां चवां थी त अलीगुल ऐं सोराब थोरा वधीक होशियारु आहिनि। हू बि होशियारु, हेॾा मां बि होशियारु, त कमु न ठहंदो। वरी बि गामू सही आहे। गामू हली वेंदो। गामू गामू पोइ बाक़ाइदा गामू खे हिते घुरायूं, उनखां बि पुछूं त उहो बि करणु चाहे थो या नथो करे। सर इहा वॾी न्यूज़ फैल्स। तव्हांजी ख़्वाहिश आहे तव्हांजी शादी गामू सां थिए त वधीक बहितर आहे। हा, अगरि थिए थी त बिस्मिल्लाह ख़ुशबू रखंदो। सर हाणे थी वञे तव्हांजे साम्हूं त भला छा खपे। अच्छा, नंढपण जी का शरारत जेकी अॼु ताईं यादि हुजे? शरारत ईअं सर तमामु घणियूं रांदियूं कयूंसीं, ऐं अक्सर पहिरियां त छोकिरा छोकिरियूं गॾिजी रांदि खेॾंदा हुआसीं। हा। उन का शरारत का यादि न आहे? हा सर, उहो असां चिदा हूंदा आहिनि हिते, अलाए छा चवंदा आहिनि माण्हू, बिलोर बि चइबो आहे। बिलोर। असां ॾाढो शौक़ु सां खेॾंदा हुआसीं। पोइ अक्सर जॾहिं मां हाराईंदी हुयसि त किथे साइड में कंहिंजा रखियल हूंदा, पोइ हुते चोराईंदी हुअसि। पोइ मूंखां पुछंदियूं त मूंखे ईअं अस्मी अस्मी चवंदियूं, अस्मी तूं त हाणे हाराया। मूं चयो 5 रुपए जा मां हुनखां वरितमि हाणे। त कंहिंखां वरितई? मूं चयो 5 रुपए जा वरितमि, मूं वटि पिया आहिनि। अच्छा, माशरे खां का शिकायत? अलाए छो अॼु ताईं औरत खे, छोकिरीअ खे ॾाढो बुरे नज़रिए सां ॾिठो थो वञे, ऐं तमामु मर्द जे उन हिसाब सां औरत खे घटि थो सम्झो वञे। हालांकि ईअं न हुजणु खपे। इज़त बराबरि जी ॿियो त बहितर आहे। पंहिंजे पाण खां का शिकायत? शिकायत इहा ई आहे, मां जज़्बाती तमामु घणी थी वेंदी आहियां। जल्दी? तमामु घणी। ऐं मुंहिंजी कावड़ खे मुंहिंजे घर वारा ई फेस करे सघनि था, मां नथी सम्झां त ॿियो कोई करे सघे थो। घटि थींदी आहियां, पर जॾहिं थींदी आहियां त तमामु घणी। अच्छा, तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, शोबिस सां तव्हांजो वास्तो आहे, मर्दनि जे माशरे में रहो था, कॾहिं के प्यार जो इज़हार कयो था? इहो सही ॿुधाइणो। सर इज़हार त खोड़ माण्हुनि कयो, पर बसि इज़हार में सच्चाई नज़र आई तव्हांखे? न, सच्चाई कोन आहे। ख़ासि करे असांजे हिन शोबिज़ में मूंखे त सच्चाई नज़र कोन आई। मां ठर्क थींदो आहे सिर्फ़ु टॉप ते असांजो ठर्क ते। अच्छा, असांजे शोबिज़ में सभ खां वॾो ठर्की केरु आहे? गामू। गामू सभ खां वॾो ठर्की आहे।
सर हाणे त हुन जॾहिं मां चई सघां गामू अची वियो अथई सर मां शर्मायां थी गामू अची वियो आहे सर मां शर्मायां थी तव्हां चयोसि न त वञे थो गामू तोसां शादी जी हा कई त शर्माए त छोकिरो छो बीठो आहे मां हिते अच्छा जेको टिकटॉक ते एक्टिव आहियो तव्हां जी सर कहिड़े क़िस्म जा टिकटॉक वधीक कंदा आहियो सर मां तमामु घटि ठाहींदी आहियां हफ़्ते में 15 ॾींहंनि में कॾहिं कॾहिं 2 महीना बि थी वेंदा आहिनि मां नया ठाहींदी आहियां घणा फॉलोअर्स आहिनि तव्हांजा टिकटॉक ते 4-5 हज़ार हूंदा वधीक चार कोन पंज वधीक न माना टाइम घणो ॾींदा आहिनि इश्क प्यार ऐं मोहब्बत इश्क प्यार मोहब्बत हा मोहब्बत मोहब्बत पैसो प्यार या शोहरत इहे 3 शयूं आहिनि जेकर हिन में इज़त हुजे त सभ खां पहिरियों अहमियत इज़त खे ॾींदसि इज़त खे ॾींदासीं तव्हांखे सभ खां वधीक कंहिंजी यादि ईंदी आहे यादि पंहिंजनि जी ईंदी आहे घणी पंहिंजनि खे यादि कंदी आहियां सिंधी वज़ीर आला जो नालो छा आहे वज़ीर आला जो मुंहिंजे ख़्याल में सईद मुराद अली शाह साईं क़ैमर अली शाह केरु आहे इहो त गुज़िरियल हुयो न गुज़िरियल हुयो हा ऐं सिंधी गवर्नर जो नालो छा आहे सर इहा ख़बर कोन्हे सिंधी गवर्नर जो नालो आहे पाकिस्तान जे सदर जो नालो छा आहे हाणे आहे या जेको पहिरियां हुयो हाणे केरु आहे आई थिंक आसिफ अली ज़रदारी वाह न न न असल में मां सर हिन खां इलाही परियां न्यूज़ मां ॾिसंदी न आहियां ऐं मूंखे न आहे ख़बर त ही सियासत खां मां इलाही परियां मूंखे न आहे वणंदी आहे सियासत जॾहिं आहे ई सियासत ज़िंदगी वोट कास्ट कयो तव्हां 2 दफ़ा 1-2 दफ़ा कंहिंखे ॾिनो वोट तहिड़े टाइम मां मोहतरमा खे मोहतरमा खे वोट ॾिनो पीपल्स पार्टी खे तव्हां पीपल्स पार्टी खे ऐं पीपल्स पार्टी सां ज़ाहिर लॻाव हूंदो भुट्टो आयो सो तव्हां लॻाव सर जेॾी महिल मोहतरमा हुई त पार्टी खे ॾाढो पसंदि कंदा हुआसीं हाणे इहो आहे त उन जे ई नाले जे करे सिर्फ़ु उन जे नाले जे करे पार्टी खे पसंदि कयूं था न त अहिड़ो कोई माण्हू न आहे जंहिंखे पसंदि कयूं अच्छा पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे जज जे नाले ख़बर आहे सर हाणे अहिड़ा सवाल था कयो मां स्कूल में फेल वेंदीसि कोई बि मूंखे स्कूल में मतलब विया हो हा वई हुयसि 5 ताईं मां रेगुलर वियमि 5 ताईं बसि उन खां पोइ उन खां बसि मुंहिंजो पीउ पैसा ॾेई पास करे पैसा ॾेई पास थियो बसि हीअं मिड़ई थोरो घणो सिफ़ारिशुनि ते पास थी वियमि पास थी वियो चलो वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं असांजी ख़्वाहिश आहे त तव्हांजी गामू सां शादी थी वञे गामू बि ख़ुशि तव्हां बि ख़ुशि ऐं वरी इनशाला ज़िंदगी ते मुलाक़ात थींदी आसमा भुट्टो उमेदु आहे त तव्हांखे प्रोग्राम ज़रूरु वणियो हूंदो असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़